Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. पीडीएम वारा भली केतरा भी जलसा कन एनआरओ न ॾींदुसि। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो हुकूमती तर्जुमाननि वज़ीरनि ऐं पार्टी अॻुवाणनि जे इजलास खे ख़िताब। वज़ीर आज़म चयो आहे त लाहौर वारे जलसे खां पोइ अपोज़िशन जो बयानियो पंहिंजी मौत पाण मरी वियो। पीडीएम वारनि जलसो करे आवाम जी ज़िंदगियुनि खे ख़तरे में विझी छॾियो। पीडीएम वारा जलसनि ज़रिए ब्लैकमेल करण जी कोशिश करे रहिया आहिनि। कुझु बि थिए आउं ब्लैकमेल न थींदुसि। इजलास में पीडीएम जी तहरीक खे मुंहुं ॾियण लाइ हिकमत अमली ते सलाह मशवरा। वज़ीर आज़म तरफ़ां तर्जुमाननि वज़ीरनि ऐं पार्टी अॻुवाणनि खे हुकूमती हिकमत अमली बाबति आगाही ॾिनी वई। मुल्क खे अॻिते वधाइणो आहे त ओपोज़िशन टकराव वारी पॉलिसी ते नज़रसानी करे ऐं ॻाल्हियुनि जे दग ते अचे। वज़ीर आज़म चई चुको आहे त पार्लियामेंट में ॻाल्हियुनि लाइ तयारु आहियूं। वफ़ाक़ी सरकार हिकु भेरो ॿीहर ओपोज़िशन खे ॻाल्हियुनि जी आछ करे छॾी। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त ओपोज़िशन भली पंहिंजी ताक़त आज़माए। वज़ीर आज़म इमरान ख़ान केॾांहुं बि न वेंदो। मुल्क खे तरक़ी जे दग ते आणण लाइ अहिड़ियूं हालतूं पैदा करणु घुरिजनि जंहिंमें सियासी इस्तेहकाम हुजे। नवाज़ शरीफ़, मौलाना फज़लुर रहमान ऐं मरियम नवाज़ पार्लियामेंट खां ॿाहिरि आहिनि। तंहिं करे पंहिंजी वापसी लाइ जमहूरियत ऐं पार्लियामानी निज़ाम जी तॾावेड़ करणु घुरनि था। वज़ीर आज़म जे ख़ुसूसी मुआविन शहबाज़ गिल चयो आहे त लाहौर वारे जलसे में शरीफ़नि जी सियासत दफ़न थी वई। उन जा असर पंजाब खां कराची ताईं महसूस कया पिया। बिलावल भुट्टो ज़रदारी खे छा थी वियो आहे जो पंहिंजी पार्टी छॾे नवाज़ लीग जो नाइब चेयरमैन बणिजी वियो। पीडीएम जी तहरीक में सभ खां वधीक नुक़सानु बिलावल भुट्टो खे थियो आहे। जाती उमरा में पीडीएम जे सरबराही इजलास दौरान लॉन्ग मार्च ऐं इस्तीफ़ाउनि सूदो ॿियनि ऑप्शन से सलाह मशवरा। मौलाना फज़लुर रहमान जी सदारत हेठि इजलास दौरान मरियम नवाज़, बिलावल भुट्टो ज़रदारी, अख्तर महंगल ऐं ॿियनि ओपोज़िशन पार्टीज़ जे अॻुवाणनि तरफ़ां शिरकत। इजलास में लॉन्ग मार्च ऐं इस्तीफ़ाउनि लाइ तारीख़ तय करण ते सलाह मशवरा कया पिया वञनि। पीडीएम जे इजलास दौरान अहम फ़ैसिलनि जा इम्कान। नवाज़ लीग जे सेंट्रल वर्किंग कमेटी जे इजलास में इस्तीफ़ा ऐं लॉन्ग मार्च सूदो। पीडीएम जे समूरनि फ़ैसिलनि जी तौसीक़। लीगी एमएनएज़ ऐं एमपीएस खे 31 दिसंबर ताईं इस्तीफ़ाऊं क़यादत आरो जमा कराइण जी हिदायत। मरियम नवाज़, शाहिद खाकान अब्बासी ऐं ख्वाजा आसिफ जे गॾियल सदारत हेठि सीडब्ल्यूसी जो इजलास। स्पीकर आरो इस्तीफ़ाऊं जमा कराइण जो इख्तियार पार्टी क़यादत हवाले। लाहौर में कामयाब जलसो करण ते मरियम नवाज़ सूदो पीडीएम जी समूरी क़यादत खे भेटा पेश। इजलास के खिताब दौरान मरियम नवाज़ चयो आहे त सभु ॼाणनि था त लाहौर में पीडीएम जो तारीख़ी जलसो थियो। आवाम भरपूर शिरकत करे जलसे खे कामयाब बणायो आहे। रिपोर्ट्स मिलियूं आहिनि त लाहौर वारे जलसे सां हुक्मरान रिॼी विया आहिनि। खेनि रिॼण बि घुरिजे। हाणे मंज़िल मिलण ताईं तहरीक जारी रखी वेंदी। ॾुखियनि हालतुनि बावजूदि क़यादत सां गॾु बीहण ते नवाज़ लीग जा चूंडियल नुमाइंदा ऐं कारकुन जस लहनि। कल पीडीएमए ने अपनी सियासत का लाहौर में जनाजा निकाला है और वो जो बहुत बुलंद बांग दावे करते थे उनका रिजल्ट 0/0 निकला है। वफा करोगे वफा करेंगे, जफा करोगे जफा करेंगे, सितम करोगे सितम करेंगे, हम आदमी हैं तुम्हारे जैसे, जो तुम करोगे वो हम करेंगे। आए इस्तीफे दें, मैं आपका मुंतज़िर हूँ। 2 महीने की डेट 15-20 फरवरी डाल दी आपने। किसने आपको ये कहा है? आप ये कहते हैं कि आप हमसे बात नहीं करना चाहते, आप इमरान खान से बात नहीं करना चाहते, तो फिर आप बताएं किससे करना चाहते हैं, उससे करवा देते हैं। मैं नवाज शरीफ साहब को पहला पैगाम बतौर वजीर दाखिला देना चाहता हूँ। नवाज शरीफ साहब, इनफ इज इनफ, दैट्स इट। वज़ीर आज़म सां ॻाल्हियुनि खां इनकार कंदड़ पीडीएम वारा कंहिंसां ॻाल्हियूं करणु घुरनि था। नालो ॿुधाइनि त असां ॻाल्हियूं कराईंदासीं। हुकूमत ॻाल्हियुनि जा दर बंदि करणु नथी घुरे। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त नवाज़ शरीफ़ साहब हाणे घणो थी वियो, वफ़ा कंदव त वफ़ा कंदासीं, तव्हां जेको कंदो उहो ई असां करे ॾेखारींदासीं। ऑपोज़िशन लॉन्ग मार्च ऐं इस्तीफ़ाउनि जो शौक़ु पूरो करे
इमरान खान वाज़े करे छॾियो आहे त नैब ऐं NRO खां सवाइ ॿियनि समूरनि मामलनि ते ॻाल्हाए सघिजे थो। सिज ओलह खां उभरी सघे थो, पर इमरान खान ऑपोज़िशन खे NRO न ॾींदो। सज़ा याफ़्ता ॾोहारी नवाज़ शरीफ़ दिफ़ाई इदारनि ख़िलाफ़ ग़लतफ़हमी पैदा करणु घुरे थो। नवाज़ शरीफ़ खे गुज़ारिश कयां थो त मुल्क आहे त असां आहियूं ऐं सियासत आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे ऑपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ सां कोट लखपत जेल में मुलाक़ात जी इजाज़त मिली वई। बिलावल सुभाणे शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात लाइ जेल पहुचंदो। ॿिन्ही अॻवाननि में हुकूमत मुख़ालिफ़ तहरीक PDM जे फ़ैसिलनि समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। PP MPA राजा खान महर पार्टी क़यादत आरो इस्तीफ़ा ॾियण खां इनकार करे छॾियो। ज़रियनि जो चवणु आहे त अली नवाज़ उर्फ़ राजा खान महर ऐं पीपल्स पार्टी क़यादत में घोटकी जी नंढी चूंड दौरान इख़्तिलाफ़ पैदा थिया हुआ। राजा खान महर पार्टी क़यादत तरफ़ां डिसीट करण वारनि कोशिशुनि ते बि नाराज़ हो। खेसि ख़दशो आहे त इस्तीफ़ा जमा कराइण जी सूरत में संदसि इस्तीफ़ा मंज़ूर कई वेंदी। सुप्रीम कोर्ट पायलट्स जे जाली लाइसेंस बाबति सिविल एविएशन अथॉरिटी खां तफ़सीली रिपोर्ट तलब करे वरिती। PIA में खसारे बाबति पाण मुरादे नोटिस ते ॿुधणी दौरान चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ने चयो आहे त PIA खे हलाइण लाइ पेशेवरानी सलाहियत रखंदड़ शख़्स जी ज़रूरत आहे। हुकूमती वकील नईम बुखारी चयो त PIA कोरोना सबबि वेहिजी वियो आहे। जस्टिस एजाज़ुल अहसन चयो त PIA कोरोना खां अॻु वेहिजी वियो हो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद नईम बुखारी सां मुखातिब थींदे चयो त तव्हां त PTV जा चेयरमैन आहियो, अदालत में वकील तौरु कीअं था पेश थी सघो। अदालत PIA जी रिपोर्ट रद्द कंदे चयो आहे त रिपोर्ट में मुस्तक़बिल जो को बि बिज़नेस प्लान वाज़े न कयो वियो आहे। ॿुधायो वञे नेकाली ॾिनल मुलाज़िमनि जी जाइ ते केतिरा नवां मुलाज़िम भर्ती कया विया आहिनि। पेट्रोलियम कमीशन मुल्क में पेट्रोल जे बहरान जी जांच मुकम्मल करे रिपोर्ट वज़ीर आज़म ॾांहुं वाणे छॾी। वज़ीर आज़म जे सलाहकार शहज़ाद अकबर चयो आहे त कमीशन जी रिपोर्ट सुभाणे काबीना में पेश कई वेंदी। काबीना जी मंज़ूरी बाद रिपोर्ट पधरी बि कई वेंदी। नेपरा जो महांगाई ऐं कोरोना वबा सबबि परेशानियुनि में वरतल अवाम खे बिजली जो झटको। फ्यूल एडजस्टमेंट जी मद में बिजली ₹1.11 फ़ी यूनिट महांगी थी वई। नेपरा मूजिबि नवां अघ के इलेक्ट्रिक सार्फिन ते लागू न थींदा। रियासत तरफ़ां इंसाफ़ जी फ़राहमी आॾो रंडकूं विधियूं वेंदियूं आहिनि। इल्ज़ाम वरी अदालतुनि ते ईंदो आहे। रियासत इंसाफ़ जी फ़ौरी फ़राहमी वारियूं ज़िम्मेवारियूं निभाइण में नाकाम थी चुकी आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में शहरियुनि खे इंसाफ़ जी फ़राहमी में देर बाबति केस ते ॿुधणी दौरान चीफ जस्टिस जा रिमार्क्स। अदालत हुकूमत मथां कावड़ जो इज़हार कंदे वज़ीर आज़म जे सलाहकार शहज़ाद अकबर खे तलब करे वरितो। ॿुधणी दौरान अदालत अटॉर्नी जनरल सां मुखातिब थींदे चयो त तव्हां जी रिपोर्ट सां का बि दिलचस्पी न आहे। ॿुधायो त अमली तौरु छा कयो। 10 ॾींहनि जो वक़्तु आहे। अदालत खे हिकमत अमली बाबति आगाह कयो। ॿी सूरत में आला तरीन उहिदेदार खे तलब कयो वेंदो। PTI हुकूमत जी नाअहली ऐं नालाइकनि अवाम खे रस्तनि ते अचण ते मजबूर करे छॾियो। ATM जी बुनियाद ते हलंदड़ हुकूमत में इख़्लाक़ियात नाले का बि शइ न आहे। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त वफ़ाक़ी सरकार जी नाअहली सबबि सिंध सूधो समूरे मुल्क में गैस जो बहरान शिदत इख्तियार करे वियो। ॿुधो आहे त हिकु माण्हू खे इलेक्ट्रिक खे फ्यूल मुहैया करे रहियो आहे। उनखे फ़ाइदो पहुचाइण लाइ नेपरा हिकु भेरो ॿीहर बिजली जा अघ वधाए छॾिया। हुकुमराननि में संजीदगी नज़र नथी अचे। उन्हनि सां कहिड़ियूं ॻाल्हियूं करे सघजनि थियूं। नवाबशाह में अॻूणे सूबाई वज़ीर ज़ियाल हसन लंजार जे घर ते मुबैना तौरु हमलो, हथियारबंद फायरिंग करण बाद फरार। घर भातिन ऐं इलाइक़े में ख़ौफ़ पकिड़िजी वियो। पुलिस पहुची जांच शुरू करे ॾिनी। हमले जो केस दाख़िल। ए सेक्शन थाणे ते दाख़िल केस में ज़ुल्फ़कार ज़रदारी, ज़ाहिद ज़रदारी, शेर खान ज़रदारी, खान मोहम्मद ज़रदारी ऐं ज़मीर ज़रदारी नामज़द। पुलिस जो चवणु आहे त हमले में को बि जानी नुक़सान नाहे थियो। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कोशिशूं कयूं पियूं वञनि। सिंध में कोरोना वबा गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 6 हयातियूं गिरकाए छॾियूं। 1260 नवां केस रिपोर्ट। वरी वज़ीर पारां जारी कयल अंग नखरनि मूजिबि हेलि ताईं फ़ौतगियुनि जो अंग वधी 3164 थी वियो। मुतासिरनि मां 781 मरीज़नि जी हालत नाज़ुक आहे। 86 मरीज़ वेंटिलेटर्स ते आहिनि।
सिंध पुलिस मुंजे ऐं यास्मीन शेख जे घर भातियुनि जे कातिलनि खे गिरफ़्तार करण लाइ कुझु नाहे कयो। सिंध जूं ॿई नियाणियूं इंसाफ़ लाइ दरबदर आहिनि। उमिर बाब जी यास्मीन शेख सां गॾु इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। उमिर बाब चयो त 5 सालनि खां इंसाफ़ लाइ वाझाए रही आहियां। सिंध पुलिस जा ऑफिसर रुगो सखणा दिलासा ॾींदा आहिनि। IG सिंध ॿुधाए त कातिल कॾहिं गिरफ़्तार थींदा। सेनेट चेयरमैन सादिक सिंधराणी थर पहुची वियो। डाहिली में अरब शहज़ादनि जे शिकार लाइ क़ाइम कैंप्स जो दौरो इंतज़ामनि बाबति जाइज़ो वरितो। अरब शहज़ादा सुभाणे सिंध पहुचण बाद नायाब पखियुनि ऐं जानवरनि जो शिकार कंदा। अरब शहज़ादनि लाइ डाहिली, छाछरो, डीपलो ऐं नंगर पार्कर में कैंपूं क़ाइम थियल। वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमत अरब शहज़ादनि खे शिकार लाइ इजाज़त ॾिनी आहे। लाड़काने में शागिर्दियाणियुनि खे मुबैना तौर इज्तिमाई लॼालुट जो निशानो बणाइण बाद हिरासत करण वारे स्कैंडल में 3 जवाबदारनि जो जिस्मानी रिमांड मंज़ूर। मक़ामी अदालत हमीद शेख, असलम ऐं बाबर मीरानी खे 3 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले कयो। मुतासिर शागिर्दियाणियुनि ऐं संदनि वारसनि मेडिकल टेस्ट ते बेअतमादी ज़ाहिर करे छॾी। शागिर्दियाणियुनि समूरे मामले जी शिफ़ाफ़ जांच कराइण जो मुतालबो कंदे चयो आहे त पुलिस मुख्य जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छला आसरा ॾेई रही आहे। अमली तौर के बि कार्रवायूं न पयूं कयूं वञनि। अखरी चौदगी में बिस्तरो चोराइण जे इल्ज़ाम में नौजवान के वेश्यानो तशद्दुद जो निशानो बणाइण वारे वाक़े जो केस दाख़िल। पुलिस जवाबदार अली हसन बिरोही के गिरफ़्तार करे रिमांड लाइ अदालत में पेश करे छॾियो। तशद्दुद ऐं तज़लील बाद गुम थी वियल मुतासिर नौजवान आबिद भट्टी बि मंज़र-ए-आम ते अची वियो। ॿ ॾींहं अॻु जवाबदार नौजवान खे कपिड़नि खां आजो करे त संदसि जिस्म ते कोकनि सां सोराख़ कया हुआ। वाक़े जी वीडियो वायरल थियण बाद इख़्तियारियुनि नोटिस वरितो हो। सिंध हाई कोर्ट यतीम ॿारनि जे निकाह, सार संभाल ऐं ॿारनि ते तशद्दुद वारे केस में AIG कराची ग़ुलाम नबी मैमून खे रिकॉर्ड सूदो ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी जो चेयरमैन ऐं डिप्टी डायरेक्टर विमेन डेवलपमेंट हैदराबाद में तलब। अदालत FIA खे पुलिस सूदो वाॻियल इदारनि खे ऑन बोर्ड वठी जांच रिपोर्ट पेश करण जो बि हुकुम ॾेई छॾियो। ईदी इख़्तियारनि खां यतीम ॿार हंज वठण बाबति तरीक़ेकार बि तलब। सिंध हाई कोर्ट पंहिंजे रिमार्क्स में चयो आहे त सिंध सरकार चाइल्ड अथॉरिटी ऐं सोशल वेलफेयर खे क्लीन चिट ॾेई छॾी आहे। साहब माण्हू त बची विया पर ग़रीब ॿारनि जी को बि सार लहण वारो नाहे। ॿुधणी दौरान अदालत चयो त हैदराबाद में विमेन डिपार्टमेंट जे डिप्टी डायरेक्टर हैदराबाद वटि 5000 खां वधीक ॿारनि सां ज़्यादती ऐं जबरी तौर मज़हब तब्दील कराए शादी जा केसिस आहिनि। हुन जांच कई त संदसि घर ते हमिलो कयो वियो। अदालत FIA तरफ़ां जांच न करण ते कावड़ जो इज़हार कंदे चयो त सभिनी खे कोरोना जो बहानो सुठो मिली वियो आहे। सिंध सरकार क्रिसमस के मौके ते क्रिश्चियन मुलाज़मनि खे पघारुनि जी अदायगी 25 दिसंबर खां अॻु करण जो फ़ैसिलो करे वरितो। नाणे खाते जे सेक्रेटरी समूरनि खातनि खे वक़्त खां अॻु पघारुनि जी अदायगी यकीनी बणाइण लाइ ख़त लिखी छॾियो। सखर जे मक़ाम रोड ते पुराणे तकरार तां हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान खे क़त्ल करे छॾियो। मक़तूल मोहम्मद अली जो लाश अस्पताल मुंतकिल। पुलिस वाक़े जी जांच शुरू करे छॾी। जैकबाबाद पुलिस हेडक्वार्टर में खुलियल कचहरी। शहरिन DIG लाड़काणो नासिर आफ्ताब वारो शिकायतुनि जा ढेर लगाए छॾिया। कचहरी में पहुतल झेड़े जे ज़ख़्मी नूर हसन लाशारी खे ज़मीन ते लिटायो वियो। क़त्ल केस जा जवाबदार गिरफ़्तार न करण ते 2 SHOs जी 1 साल सर्विस ख़त्म। दादू जी अदालत हिरणी मारण वारे केस में गिरफ़्तार 3 जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। जवाबदार सत्तार हातार, ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो ऐं सिकंदर शीनो खे 30,000 रुपयनि जा मुचलका जमा कराइण जो हुकुम। केस में नामज़द पीरा फराणीपुर जे पुटनि समेत 5 ॼणा ज़मानत ते आहिनि। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी के डायरेक्टर M मुश्ताक इब्राहिम सुमरो की मुकर्ररी अदालत में चैलेंज। सिंध हाई कोर्ट में M मुश्ताक इब्राहिम सुमरो की मुकर्ररी कलदम करार ॾियण लाइ दरख्वास्त दाख़िल। दरख्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त मुश्ताक इब्राहिम सुमरो के गैर कानूनी तौर डायरेक्टर
SBCA मुक़रर कयो वियो आहे। खेसि इंतिहाई 62 शख़्सियत जे चवण ते तरक़ी ॾिनी वई। मुश्ताक इब्राहिम जे डायरेक्टर तौरु मुक़ररी वारो समूरो रिकॉर्ड बेतलब करण जी सदा। लाड़काने भरिसां ठुल शाख मां नारी जो गोलियूं लॻल लाश सुञाणप न थी सघी। पुलिस नारी जो लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। जांच शुरू। कराची जे इलाइक़े लियाकताबाद में नींगर जो गंद जे ढेर मां तशद्दुद थियल लाश पुलिस जो चवणु आहे त लाश 2 खां 3 ॾींहं पुराणो आहे। नींगर जी सुञाणप नाहे थी सघी। PCB मुल्क में इंटरनेशनल क्रिकेट की मुकम्मल बहाली लाइ कोशिशुनि में रुधल। CEO वसीम खान चयो आहे त आलमी क्रिकेट लाइ 5 सालनि जी प्लानिंग करे वरिती आहे। भारत में मोदी जे हूंदे पाक भारत सीरीज़ जो इम्कान नाहे। वसीम खान डोमेस्टिक क्रिकेट में बहितरीन कारकर्दगी ते ज़ाहिद महमूद भट्टी जी वाखाण बि कई। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस वां वठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।